गोसिया जमात सिंध जे तरफ़ां गोसिया जमात दौड़ तालको गोसिया जमात तालको बांधी ऐं ॻोठ हाजी मोहम्मद सिद्दीक़ राजपर जे गोसिया जमात सभु असां रुकन हिते हाज़िर थियूं। असांजे हाज़िर थियण जो सिर्फ़ु मक़सदु हिकिड़ो आहे त असांजे मुर्शिद ऐं गोसिया जमात जे सरबराह मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी पंहिंजी पार्टी जी जेल भरो तहरीक में गिरफ़्तारी ॾिनी अरबा जे ॾींहुं लाहौर में ऐं उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो, जेका उन्हनि गिरफ़्तारी पाण ख़ुदि ॾिनी, रज़ाकाराना तौर ते ॾिनी, वॉलंटरी गिरफ़्तारी ॾिनी। उन्हनि जो को उन्हनि ते केस न आहे, को जुर्म न आहे ऐं उन्हनि हिकिड़ी पुरअमन तहरीक में गिरफ़्तारी ॾिनी आहे। असांजो मुतालबो इहो आहे त उन्हनि खे कोट लखपत जेल मां लाहौर मां ख़मीस वारे ॾींहुं खणी करे कंहिं नामालूम जॻह ते रखियो वियो आहे ऐं उन्हनि खे चोथों ॾींहुं आहे अॼु अदालत में पेश न कयो वियो आहे। हू हिकिड़ा सियासी क़ैदी आहिनि, पॉलिटिकल वर्कर आहिनि, 40 सालनि खां हू सियासत करे रहिया आहिनि ऐं असांजो मुतालबो इहो आहे। सूमर जे ॾींहुं पिटीशन आहे लाहौर हाई कोर्ट में जज साहब खां, चीफ जस्टिस साहब खां असांजी इहा गुज़ारिश आहे त प्लीज़ ॾिठो वञे, 4 ॾींहं थी विया आहिनि उन्हनि खे अदालत में पेश न कयो वियो आहे। उन्हनि खे बराए महिरबानी अदालत में पेश कयो वञे ऐं उन्हनि जो पोइ अदालत जेको बि फिज़िकल रिमांड ॾे, जुडिशल करे छॾे, उहो अदालत जो इख़्तियार आहे ऐं उन्हनि खे उन्हनि जो जेके फैसिलिटीज़ आहिनि, जेके क़ानूनी फैसिलिटीज़ घुरूं था असां, उहो जेल मैन्युअल जे मुताबिक़ उन्हनि खे उहे ॾिनी वञनि। कपिड़नि जूं फैसिलिटीज़ आहिनि, उन्हनि जी दवाउनि जूं आहिनि, खाधे जूं आहिनि, 60+ आहे एज ऐं एजिड आहिनि, उन्हनि जी मेडिकल नीड्स आहिनि, उन्हनि जे मुताबिक़ असांजो मुतालबो आहे त उन्हनि खे उहा शइ ॾिनी वञे ऐं ॿुधायो वञे त उन्हनि खे किथे रखियो वियो आहे। हिन वक़्तु हू अगवा आहिनि, उन्हनि जे वेयर अबाउट्स जी असांखे ख़बर न आहे मखदूम साहब किथे आहिनि ऐं हीअ पूरी गोसिया जमात आहे जेका पूरे पाकिस्तान में, सिंध में, पंजाब में, बलूचिस्तान में, पूरे पाकिस्तान में ई इंडिया जे कुझु इलाइक़नि में, राजस्थान ऐं गुजरात में गोसिया जमात जा आहिनि माण्हू, साईं जा मुरीद आहिनि। उन्हनि सभिनी में तशवीश आहे ऐं उहे इहो सभु मुतालबो करे रहिया आहिनि त साईं खे पेश कयो वञे ऐं हिकिड़ी इहा ज़्यादती आहे हिकिड़े सियासी क़ैदी सां, उहो को मुजरिम न आहिनि, उन्हनि सां सियासी क़ैदी वारो बर्ताव कयो वञे ऐं उन्हनि खे अदालत में पेश कयो वञे। जी बिल्कुलु, उन्हनि जे फर्ज़ंद मखदूमज़ादा ज़ैन हुसैन कुरैशी साहब साईं जन अदालत विया आहिनि लाहौर हाई कोर्ट में। हेबियस जी पिटीशन, जेका बाज़ियाबी जी पिटीशन हूंदी आहे, उहा दायर कई आहे। इंशाअल्लाह ताला सूमर जे ॾींहं ते उनजी हियरिंग आहे सुबुह जो, अला ख़ैर कंदो ऐं अदालत खां बि इंशाअल्लाह ताला असां इहा गुज़ारिश था कयूं त उन्हनि खे बाज़ियाब कयो वञे ऐं उन्हनि खे हुकूमत ते इहा ज़ोर विधो वञे त उन्हनि खे अदालत में पेश कनि। चीफ जस्टिस साहब खां असांजो मुतालबो आहे त उन्हनि खे अदालत में हुकूमत ते ज़ोर विझनि त उन्हनि खे अदालत में पेश कनि।